मस्जिद शरीफ में अचण जो ही वॾो अजुर आहे। जेको भी पंध करे मस्जिद शरीफ ॾे ईंदो आहे हिक हिक विख ते अल्लाह जी उन्हीं जे मथो रहमत हूंदी आहे। हे अल्लाह जो घर आहे, हे खेल तमाशे जी जाइ न आहे, हे गिला गीबत जी जाइ न आहे, हे पाकाई जो हंध आहे, हे पाक ऐं साफ़ हंध आहे जिथे मोमिन मुसलमान क़यामत आखिरत ते यकीन रखण वारा, नबी ते कलमो शरीफ पढ़ण वारा, ईमान वारा हिते अची पंहिंजे पेशानी खे अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे आॾो झुकाए रब जी इबादत कंदा आहिनि ऐं सुणे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ंदा आहिनि। जीअं ही मस्जिद पाक ऐं साफ़ खुशबूदार आहे तीअं अल्लाह सफ़ननि जे दिलनि खे बि ईअं पाक ऐं साफ़ बणाए छॾे थो पियो। ऐं पाण फरमायो अथऊं त जॾहिं निमाज़ पढ़जे त कुल्हा कुल्हनि में मिलाए बीहंदा कयो, विथी न कंदा कयो। वॾा वॾा जेके माण्हू आहिनि उहे आॾो बीहनि, पहिरीं सिफ़ में बीहनि। जीअं पहिरीं सिफ़ में बीहंदा तीअं जन्नत में वञण जे वक़्त में बि पहिरीं सिफ़ में हूंदा। सुभान अल्लाह। आज़राई कंदा कयो, पहिरीं सिफ़ ते कंदा कयो। मुंहिंजा सोना पोइ ॿी सिफ़ आहे, पोइ टी सिफ़ आहे। छोकरनि जे लाइ हुकुम आहे त जेके बालिग़ न आहिनि, नंढड़ा छोकरा आहिनि, उहे सभिनी जे पोयों बीहनि। औरतूं अॻे निमाज़ पढ़णी जूं सरकार जे वक़्त मंझि अमन हूंदो हो, अशराफत हूंदी हुई, इज़त हूंदी हुई, हर शइ हूंदी हुई। चाहे यारनि सगोरनि जे वक़्त में बि इहे निमाज़ूं पढ़ण ईंदियूं आहिनि। हाणे बि मदीने शरीफ में, मदीने शरीफ मंझि औरतूं पढ़ण अचनि थियूं ऐं पढ़नि थियूं, पर उन्हनि जे लाइ ख़ासि हिकिड़ी जॻह ठहियल आहे। जीअं त अॼोको दौर पुर फितन आहे, वॾो फितनो आहे, तंहिं करे जेके मुतक़द्दिमीन ऐं मुतअख़िरीन उलमा आहिनि उन्हनि इहा फतवा ॾिनी आहे त औरतूं जेके आहिनि पंहिंजे घर में निमाज़ूं पढ़नि ऐं नफ़िल पढ़नि। मुंहिंजा सोना, मर्द जो घर में नफ़िल पढ़ण खां मस्जिद में निमाज़ पढ़ण वधीक सवाब आहे। ऐं औरत जे लाइ हुकुम आहे त सहन में पढ़ंदी त उन खे सवाब थींदो, पर जेकॾहिं अंदर कोठी में पढ़ंदी त अञा उन खे वधि सवाब मिलंदो। जीअं औरत पाण खे छुपाए ऐं इबादत कंदी ओतिरो उन खे अल्लाह ताला सवाब ऐं अजुर अता फरमाईंदो। निमाज़ूं आहिनि मुंहिंजा सोना, उहे पढ़णियूं आहिनि, उन में रिया तकबुर या ॾेखाव न आहे। पंज वक़्त निमाज़ जो अल्लाह जे आॾो मस्जिद शरीफ में अदा करे, पर नफ़िल आहिनि उहे बि जेकॾहिं मस्जिद शरीफ में पढ़ंदो त घर खां वधीक सवाब मस्जिद में मिलंदो। मुंहिंजा सोना, ऐं इन खां अलावा ऊंदाहियुनि जो सवाब आहे, पंध जो सवाब आहे, सियारे जो सवाब आहे, ऐं तूफ़ान जो सवाब आहे, बरसात जो सवाब आहे। कंहिंजे लाइ मोमिन मुसलमान जे लाइ। मुंहिंजा सोना, पुराणा जंहिंजा गोॾा वीचारे जा कमज़ोर आहिनि, थिड़नि था पिया, उन खे उज़ुर आहे त उज़ुर वारे जे मथां शरीयत ऐं सरकार मोकल ॾिनी आहे त घर में निमाज़ पढ़े। पर जेकॾहिं बरसात आहे, हिम्मत आहे, जवानी आहे, ताक़त आहे, अखियुनि जी नज़र तेज़ आहे, त सरकार जी ऐं शरीयत जो हुकुम आहे त घर में निमाज़ पढ़ण न थींदी जेसिताईं अची न मस्जिद में पंहिंजी निमाज़ अदा करे। ऐं सरकार जी हदीस आहे जेके ऊंदाहियुनि में अचनि था। तव्हां ॾिसंदो त अक्सर करे अल्लाह सां जल शानो असां नौजवाननि खे, असांजे नौजवाननि खे तौफ़ीक़ अता करे। न त असुर जी बांग ॿुधी या सोमहाणी जी बांग ॿुधी ॾिसंदा हूंदो खिटनि मूं त इहे पुराणा अची ॾाढे वारा वीचारा टुक 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 कंदा अची मस्जिद शरीफ में पहुचंदा।
इला माशाअल्लाह के नौजवान हो जब सदा हो जब उन्हनि जा भाग भला आहिनि मगर अक्सर तव्हां ॾिसंदो त होटलनि ते चांहियुनि ते कचहरियुनि में चौकनि ते क्रिकेट जे मथां शगन क्रिकेट वारी का रांदि हुजे उन तारीख़ ते हुजे जेकॾहिं इहे अहिड़ा सदोर आहिनि असांजा हुकमरान अलाह साईं इन्हनि हुकमराननि खे काॾे गुम करे ये रखंदा ई क्रिकेट जुमे जे ॾींहुं जीअं मुस्लमान निमाज़ न पढ़नि आचर ते नथा रखनि आचर ते छुटी बि आहे पर आचर ते नथा रखनि जो आचर ते नसारा अमेरिका वारा छुटी कंदा आहिनि हेॾी उन्ही ॼाणे छुटी कनि था तंहिं करे जुमे जे ॾींहं ते इहे क्रिकेटूं रखनि था टूर्नामेंट कनि था सेमिनारूं मल्हाइनि था इन्ही जे लाइ जेके मुस्लमान आहिनि इन्हनि खे इबादत जो मौक़ो न मिलियो असांखे शर सही सम्झ अता